इंसानियत जी ख़िदमत जो रोशन मिसाल। छा तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में हिकु अहिड़ी अस्पताल बि आहे जिथे लखे मरीज़नि खे बिना कंहिं फ़र्क़ जे जदीद इलाज, डायलिसिस, उज़वनि जी पैवंदकारी ऐं ॿियूं पेचीदा तिबी सहूलतूं मुकमल तौर मुफ़्त ऐं इज़त सां फ़राहम कयूं वञनि थियूं। हीउ इदारो आहे सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन यानी SIUT, जेको न रुगो सिंध पर सॼे पाकिस्तान लाइ उम्मीद जो हिकु रोशन ॾीओ बणिजी चुको आहे। 1970 में कराची जी सिविल अस्पताल में हिकु नंढड़े यूरोलॉजी शोबे तौरु शुरू थींदड़ ही इदारो 1991 में ख़ुदमुख्तियार हैसियत इख्तियार करण खां पोइ मुसलसल तरक़ी कंदो रहियो। डॉक्टर अदीबुल हसन रिज़वी ऐं संदनि साथियुनि जे विजन, मेहनत ऐं इंसानियत जे जज़्बे SIUT खे दुनिया जे मुनफ़रिद फ़लाही तिबी इदारनि मां हिकु बणाए छॾियो आहे। SIUT जी सभ खां वॾी सुञाणप इहा आहे त हिते हर मरीज़ खे संदसि माली हैसियत खां सवाइ हिकु जहिड़ी इज़त ऐं आला मयार जो इलाज फ़राहम कयो वञे थो। डायलिसिस हुजे, गुर्दे या जिगर जी पैवंदकारी हुजे या ॿियूं पेचीदा सर्जरियूं, सभई सहूलतूं मुफ़्त मुहैया कयूं वञनि थियूं। 2003 में SIUT पाकिस्तान जी तारीख़ में पहिरीं कामयाब जिगर जी पैवंदकारी करे तिबी तारीख़ में नओं बाब लिखियो, जॾहिं त 2004 में ॿारनि लाइ अलॻि इलाज जो शोबो क़ाइमु कयो वियो, जिन सां हज़ारे नंढड़नि मरीज़नि खे जदीद इलाज जूं सहूलतूं मिली रहियूं आहिनि। सिंध हुकूमत बि हिन क़ौमी असासे जी अहमियत खे तस्लीम कंदे SIUT खे पंहिंजो इदारो सम्झे थी। इदारे खे हर साल बाज़ाब्ता सालियानी ग्रांट जारी कई वेंदी आहे, जंहिंसां जदीद तिबी सहूलतुनि जी फ़राहमी, नवनि मनसूबनि ऐं मुस्तहिक मरीज़नि जे इलाज जो सिलसिलो जारी रखियो वञे थो। इहो सरकारी सहकार ऐं इदारे जे शफ़ाफ़ इंतज़ाम जो बहितरीन मिसाल आहे। सन 2009 में फ़ैसिलो कयो वियो त उत्तर सिंध, ॾखिण पंजाब ऐं बलोचिस्तान जे मरीज़नि खे डायलिसिस लाइ बार बार कराची अचण जी तकलीफ़ खां बचायो वञे। उन मक़सद लाइ सखर में SIUT छबलाणी मेडिकल सेंटर क़ाइमु कयो वियो, जंहिंजो इफ़्तिताह 2 फ़रवरी 2012 ते थियो। शुरूआति में हिते 16 हेमोडायलिसिस मशीनूं ऐं OPD जूं सहूलतूं फ़राहम कयूं वियूं। रुगो 2 सालनि अंदरि अप्रैल 2014 में ही मर्कज़ मुकम्मल अस्पताल बणिजी वियो। हज़ारे मरीज़नि इलाज हासिल कयो, हज़ारे डायलिसिस सेशन कया विया, जदीद लेबॉर्ट्री क़ाइमु थी ऐं सवें पेचीदा ऑपरेशन कामयाबी सां सरअंजाम ॾिना विया। 3 अक्टूबर 2013 ते सखर वारे मर्कज़ जी क्लिनिकल लेबॉर्ट्री सिंध जे अज़ीम अदीब, शाइर ऐं दानिश्वर तनवीर अब्बासी जे नाले सां मंसूब कई वई, जेको इल्म, अदब ऐं सिहत जे शोबे जे विच में ख़ूबसूरत लाॻापे जी अलामत बणियो। 2019 में 260 मिलियन रुपयनि जी लाॻत सां जदीद ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिंमें जदीद टेक्नोलॉजी सां लैस 4 ऑपरेशन थिएटर ऐं जराही ICU जूं सहूलतूं शामिल आहिनि। साॻी साल 28 अप्रैल ते सखर में पहिरीं कामयाब गुर्दे जी पैवंदकारी पिणु कई वई, जेका उत्तर सिंध जी तिबी तारीख़ जो हिकु अहम संग मील साबित थी। SIUT पंहिंजी ख़िदमतुनि खे वधीक वसी कंदे 2024 में कराची जी मशहूर रीजन प्लाज़ा होटल खे ख़रीद कयो, जंहिंखे जदीद सिहत मर्कज़ में तब्दील कयो वियो आहे। ही मंसूबो मुस्तक़बिल में हज़ारे वधीक मरीज़नि लाइ हिकु आला मयार जे इलाज जूं सहूलतूं पैदा कंदो। अॼु SIUT रुगो हिकु अस्पताल जो नालो नाहे, पर उहा इंसानियत, ख़िदमत, ईमानदारी ऐं उम्मीद जी अलामत बणिजी चुकी आहे। डॉक्टर अदीबुल हसन रिज़वी जे विजन, डॉक्टरनि, नर्सनि, पैरामेडिकल अमले, अतियो ॾींदड़नि ऐं समाज जी गॾियल सहकार सां ही इदारो लखे ज़िंदगियुनि में नई रोशनी आणे रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो SIUT खे पाकिस्तान जे सिहत जे शोबे जो हिकु मिसाली इदारो सम्झो वञे थो, जेको इहो पैगाम ॾिए थो त जेकॾहिं नियत ख़िदमत जी हुजे त बहितरीन इलाज हर इंसान ताईं बिना फ़र्क़ ऐं बिना क़ीमत बि पहुचाए सघिजे थो।